कंबर रिपोर्ट काजी नियाज हुसैन कंबर पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले कंबर शदादपुर जे सनते वफ़ाक़ी सरकार तरफ़ां पेट्रोल बिजली ऐं आम वाहिते जी शयुनि जी क़ीमतुनि में घाटे तौर इज़ाफ़ी क़ीमतुनि ख़िलाफ़ पीपी ज़िले कंबर शदादपुर जी आफ़िस खां एहतिजाजी रैली कढी। भुट्टो चौक ते धरणो हयो वियो। उन सिलसिले में एहतिजाजी रैली सां ख़िताब कंदे अॻवाननि कमरदीन गोपांग, मोहम्मद पुनहल सुमरो, मुजीबुर रहमान भुट्टो, एजाज़ अहमद शेख नियाज़, चांदो शाह गाज़ी मुंगेरी, लियाकत अली गोपांग, पुनहल सुमरो, इक़बाल यूसुफ ब्रोही ऐं ॿियनि चयो त वफ़ाक़ी हुकूमत अवाम मथां महांगाई जो ॾमर नाज़िल करे पंहिंजे नाअहलीअ ऐं नाकामी जो चिटो सबूत पेश कयो। हुननि चयो त इमरान ख़ान रुॻो पाकिस्तानी अवाम सां कूड़ा वाइदा कया आहिनि। कंटेनर वारे इमरान ऐं वज़ीर आज़म इमरान ऐं ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे। हुननि वधीक जेको वज़ीर आज़म मिल्की मईशत जो सुधारो नथो आणे सघे तंहिंखे इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे। हुननि चयो त पाकिस्तान अवाम जी आख़िरी उम्मीदवार बि पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे जेका वफ़ाक़ी हुकूमत में जेका बेरोज़गारी ऐं महांगाई खे ख़तमु कंदी। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ कंबर।